सिंध में रहंदड़ समूरनि दोस्तनि खे लर्न विथ जियो GFX चैनल ते भलीकार। उम्मीद त तव्हां सभु दोस्त खैरियत सां हूंदा। जी त अॼु जेको पंहिंजो मौज़ू आहे उहो आहे डॉक्टर नबी बख़्श बलोच, जेको सिंधी 9वीं क्लास जे सबक़ 11 में आहे। डॉक्टर नबी बख़्श बलोच जो हिकु मुख़्तसर तारफ़, उनमें जेके अहम नुक़्ता आहिनि उन्हनि खे पाण ॾिसंदासीं। डॉक्टर नबी बख़्श बलोच 1917 ईस्वीअ ते ॼाओ। सवाल अची सघे थो त डॉक्टर नबी बख़्श बलोच कॾहिं ॼाओ, त हिन जो सही जवाबु थींदो 1917 ईस्वी। डॉक्टर नबी बख़्श बलोच ख़ान ॻोठ जाफ़र ख़ान लिगारी में पैदा थियो। कहिड़े ॻोठ में पैदा थियो? जाफ़र ख़ान लिगारी। डॉक्टर नबी बख़्श बलोच तेलके संजोरे में पैदा थियो। तेलको कहिड़ो हो? संजोरो हो। डॉक्टर नबी बख़्श बलोच ज़िले सांगड़ में पैदा थियो। तेलके कहिड़े में पैदा थियो? संजोरे में। ज़िले कहिड़े में पैदा थियो? सांगड़ में। ॻोठ कहिड़ो हो? जाफ़र ख़ान लिगारी। ऐं कहिड़ी ईस्वी ते पैदा थियो? 1917 ईस्वीअ ते। डॉक्टर नबी बख़्श बलोच जी पैदाइश जी तारीख़ कहिड़ी हुई? 16 डिसंबर। 16 डिसंबर 1917 ईस्वी में डॉक्टर नबी बख़्श बलोच पैदा थियो। ॻोठ जाफ़र ख़ान लिगारी, तेलको संजोरो, ज़िलो सांगड़। तहक़ीक़ लोक अदब ते तमामु घणो कमु कयो आहे। डॉक्टर नबी बख़्श बलोच तहक़ीक़ ऐं उनखां अलावा लोक अदब ते तमामु घणो कमु कयो आहे। ऐं उनखां अलावा सिंधी लुग़त बि तयारु कई। सिंधी जामे लुग़त जेका तयारु कई डॉक्टर नबी बख़्श बलोच तयारु कई। लोक अदब, क्लासिकल शाइरी ते कयल कमु वॾी अहमियत रखे थो। संदसि लोक अदब ते कयल कमु ऐं क्लासिकल शाइरी ते कयल कमु सिंधी अदब में वॾी अहमियत रखे थो। बलोच मुख़्तलिफ़ इदारनि जो सरबराह ऐं बानी थी रहियो आहे। डॉक्टर नबी बख़्श बलोच जी कयल ख़िदमतनि एवज़ खेसि मुख़्तलिफ़ एज़ाज़नि सां बि नवाज़ियो वियो आहे। डॉक्टर नबी बख़्श बलोच 6 अप्रैल 2011 ईस्वीअ में वफ़ात कई। डॉक्टर नबी बख़्श बलोच कॾहिं वफ़ात कई? 6 अप्रैल 2011 ईस्वीअ में। डॉक्टर नबी बख़्श बलोच जी क़बर अलामा आई काज़ी जी क़बर भरिसां सिंध यूनिवर्सिटी जामशोरो में आहे। डॉक्टर अलामा आई काज़ी किथे दफ़न थियल आहे? सिंध यूनिवर्सिटी जामशोरो में। ऐं संदसि क़बर जे भरिसां ॿिए कहिड़े मशहूरु आलम ऐं दानिश्वर जी क़बर आहे? डॉक्टर अलामा आई काज़ी साहब जी। सिंधी 9वीं क्लास में जेको सबक़ 11 आहे, शाह जी ॿोली जो मयार, उहो संदसि सहेड़ियल शाह जो रिसालो तां खयल सबक़ आहे। मूंखे उमेदु आहे त हीउ लेक्चर अव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो हुजे त प्लीज़ लाइक, कमेंट ऐं शेयर लाज़मी कजो। इंशाल्लाह ईंदड़ लेक्चर में वरी कंहिं नए मौज़ू सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजे दोस्त जीवत कुमार खे इजाज़त ॾींदासीं। सलामत, साथ सलामत।